सोचुम तो एक भेरो तोसां वरी मिलां ऐं तुंहिंजे फ़ैसिले खां पाण खे आगाह कयां। ईअं न थिए जो मां उते वञी हिकिड़ी ॻाल्हि करे अचां ऐं रावल खान जेकॾहिं तोखां पुछे त तूं का वरी ॿी ॻाल्हि करी। भाॼाई आई हुई अदा, उहा मूंखे सभु सम्झाए वई आहे। पोइ वरी तूं छा सोचियो आहे? सॼी ज़िंदगी त बेवा बणिजी हिन घर में कोन रहंदी आहे। तव्हां वॾा आहियो अदा, जेको बि मुंहिंजे लाइ फ़ैसिलो कंदव न उहो मूंखे मंज़ूर हूंदो। अदी पहिरियों त वठंदासीं रावल खान वारनि खां तुंहिंजो हक़ु, पोइ तो घुराईंदासीं उन्हनि खां अलॻि। पोइ अॻिते जेको फ़ैसिलो ठहियो सो ई कंदासीं। अदा, तव्हां छा था सम्झो त मूंखे पंहिंजो हक़ु मिलंदो? अदी रावल वारी मिल्कियत में चाराना हिसो त तुंहिंजो लॻे थो। पहिरियों हुन खां उहो वठंदासीं जीअं तुंहिंजी पछाड़ी ज़िंदगी सॼी सुकून सां गुज़रे। ठीकु आहे अदा, पोइ भले तव्हां ॻाल्हायो रावल खान सां। जे मूंखां पुछंदो न त मां बि इहे ई ॻाल्हियूं कंदसि। अदी अलाह कंदो त तुंहिंजो हक़ु इज़त सां ॾेई छॾींदा ऐं घणो गंद न थिए त भलो आहे। अलाह सणाई कंदो, मां ॾिसां थो छा थो थिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।